एक तरफ़ सुप्रीम कोर्ट जो हुक्म, बे तरफ़ 435 एकड़ सरकारी ज़मीन, मालियत 2 अरब 61 करोड़ रुपयनि खां भी वधीक। उते सवाल उहो आहे त ही ज़मीन कंहिंखे ॾिनी वई, कहिड़े मक़सद लाइ ॾिनी वई, 30 सालनि जी लीज़ वधाइण जी कोशिश कीअं थी, ऐं सभ खां वॾो सवाल त वॾे वज़ीर जी मंज़ूरीअ जो हवालो त ॾिनो वियो, पर सरकारी फाइलनि में समरी छो न मिली। मामिलो हाणे नेब जी घेटार में अची वियो आहे, जंहिं बोर्ड ऑफ रेवेन्यू खां सॼे सिंध में लीज़ ते ॾिनल सरकारी ज़मीन जो रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। उते उहो सवाल बि कर खणे थो त छा ठटे जी 435 एकड़ ज़मीन वारो मामिलो सिर्फ़ु हिकु केस आहे, या इन जे पोयां सरकारी ज़मीननि जो लीज़ जो हिकु वॾो नेटवर्क मौजूदु आहे। अॼु जी हिन स्पेशल रिपोर्ट में अव्हां खे ॿुधाईंदासीं 435 एकड़ ज़मीन जी मुकमल कहाणी। कदम ब कदम उन लाइ असां सां जुड़िया रहो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं यहाँ GM खोखर, अव्हां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। सिंध में सरकारी ज़मीन ते कब्ज़ो का नई ॻाल्हि नाहे, पर अॼु जेका कहाणी अव्हां खे ॾेखारे रहिया आहियूं उहा वधीक दिलचस्प अख़्तियार करे चुको आहे। ही मामिलो ज़िले ठटे जे तालुके मीरपुर साकरो सां लाॻापियल आहे। ज़मीन दह घारो तपो घारो में वाक़ आहे। मिलियल रिकॉर्ड मूजिबि उहा ज़मीन 435 एकड़ गैर सर्वे थियल सरकारी ज़मीन हुई, याने ज़मीन कंहिं ख़ांगी शख़्स जी मिल्कियत न, पर सिंध हुकूमत जी मिल्कियत हुई। हिन ज़मीन जी मालियत बाबति साम्हूं आयल अंग इंतिहाई वॾो आहे, 2 अरब 61 करोड़ रुपयनि खां वधीक। हाणे अचूं था त 435 एकड़ ज़मीन आख़िर कंहिंखे ऐं कहिड़े मक़सद लाइ ॾिनी वई। दस्तावेज़नि मूजिबि 435 एकड़ ज़मीन जो मामिलो MS दावे जी साल्ट वर्क्स प्राइवेट लिमिटेड सां लाॻापियल आहे। ज़मीन जो बुनियादी तालुक़ लूण जी पैदावार ऐं उन सां लाॻापियल सरगर्मियुनि सां हो, पर कहाणी हिते ख़तमु नथी थिए। बाद में साॻी ज़मीन ते ज़राअत जी फार्मिंग ऐं शरम्प फार्मिंग जहिड़नि सरगर्मियुनि जा मामला साम्हूं आया, याने जंहिं ज़मीन बाबति बुनियादी तौरु लूण जी पैदावार जो मामिलो हो, उते आबी ज़राअत ऐं शरम्प फार्मिंग जूं सरगर्मियूं कीअं शुरू थियूं, इन लाइ कहिड़ी इजाज़त वरिती वई, ऐं छा ज़मीन जी असल लीज़ जी शर्तनि में अहिड़ी तब्दीली जी इजाज़त मौजूदु हुई। उहे सवाल हाणे जांच जो मक़सदु बणी चुका आहिनि। हिन मामले जो सभ खां एहसास पासो उहो तारीख़ी बंबोर आहे, जंहिं इलाइक़े में ही 435 एकड़ ज़मीन मौजूदु आहे। उहो तारीख़ी बंबोर आसारे क़दीमा वारे माग जे वेझो आहे। सक़ाफ़त खाते ऐं अतालवी आर्कियालॉजिकल मिशन पारां ख़दशा ज़ाहिर कया विया त शरम्प फार्मिंग ऐं ॿिनि सरगर्मियुनि सबबि तारीख़ी माग खे नुक़सानु पहुची सघे थो। बंबोर वासी बि ब वक़्तु आवाज़ उथारींदा रहिया, एहतिजाज थींदा रहिया, पर हाणे सरकारी रिकॉर्ड में बि तारीख़ी माग बाबति ख़दशनि जो ज़िक्र साम्हूं अची वियो आहे। उते सवाल उहो आहे त सिंध जे हज़ारें साल पुराणी तारीख़ जी भरिसां अरबें रुपयनि जी सरकारी ज़मीन ते कारोबारी सरगर्मी जी इजाज़त कीअं ॾिनी वई। हाणे अचूं था मामले जे सभ खां अहम कड़ी ॾांहुं, वॾे वज़ीर जी मंज़ूरी ॾांहुं। ज़रियनि मूजिबि ज़मीन जी लीज़ जी मंज़ूरी बाबति फ़ाइल में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सही जो हवालो साम्हूं आयो, पर जॾहिं लैंड यूटिलाइज़ेशन खाते फ़ाइल जी छंछाण कई त हिकु इंतिहाई अहम ॻाल्हि साम्हूं आई। हुकुम मूजिबि 30 सालनि जी लीज़ जी जदीद लाइ वॾे वज़ीर जी मंज़ूरी सां लाॻापियल का बाक़ायदा समरी या मुस्तहद रिकॉर्ड मौजूदु न मिलियो। याने सवाल ही आहे, जेकॾहिं 30 सालनि जी तजदीद लाइ मंज़ूरी हुई त पोइ उहा मंज़ूरी कहिड़ी फ़ाइल ते, कहिड़े समरी ते ऐं कहिड़ी क़ानूनी तरीक़ेकार तहत थी। हाणे उहो ई सवाल जांच कंदड़ इदारे लाइ अहम बणिजी वियो आहे। मामले में हिकु अहम तारीख़ साम्हूं आई आहे, 16 अप्रैल 2025। उन ॾींहुं लैंड यूटिलाइज़ेशन खाते पारां कंपनी खे शुकास नोटिस जारी कयो वियो। कंपनी खां लीज़ जी शर्तनि ऐं ज़ाब्तनि जी मुबीना भजकलियुनि बाबति वज़ाहत तलब कई वई ऐं जवाब लाइ 15 ॾींहं ॾिना विया, पर सरकारी हुकुम मूजिबि मुक़ररु मुदे अंदरि अहिड़ो जवाबु न आयो जेको खाते खे मुतमन करे सघे। उनखां पोइ मामिलो वधीक जांच हेठि आयो ऐं फाइल जा पुराणा रिकॉर्ड ॿीहर खोलिया विया। हाणे हलूं था कहाणी जी सभ खां
अहम मोड़ तरफ़। जांच दौरान 16 अप्रैल 2025 जी एक ख़त जो ज़िक्र साम्हूं आयो, जंहिंमें ज़मीन खे ज़राअत जी फार्मिंग लाइ इस्तेमालु करण जो हवालो ॾिनो वियो हो, पर लैंड यूटिलाइज़ेशन खाते पंहिंजे हुकुम में उन दस्तावेज़ खे जली करार ॾिनो। उहो चई बोक्स मुनज़म तरीक़े सां तयारु कयल दस्तावेज़ हो। हाणे सवाल तमामु वॾो आहे त उहो दस्तावेज़ कंहिं तयारु कयो, कहिड़े मक़सद लाइ तयारु कयो ऐं उनखे सरकारी रिकॉर्ड में केरु खणी आयो। जेकॾहिं उन बुनियादी ज़मीन जो इस्तेमालु तब्दील थियो त उनजो फ़ाइदो कंहिंखे पहुतो। इन सवालनि जा जवाब हाणे नेब जी जांच सां ॻंढियल आहिनि। हीउ मामिलो सिर्फ़ु लीज़ ताईं महदूद नाहे, छो त उन में सुप्रीम कोर्ट जो 28 नवंबर 2012 वारो सो मोटो हुकुम पिणु अहम किरदारु अदा करे थो। सरकारी हुकुम में सुप्रीम कोर्ट जे इन फ़ैसिले जो हवालो ॾींदे सरकारी ज़मीन जी अलॉटमेंट, लीज़ या कन्वर्शन बाबति पाबंदियुनि खे बुनियादु बणायो वियो आहे। लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो मौक़ुफ़ आहे त अहिड़ी सूरत हाल में सरकारी ज़मीन जी 3 सालनि वारी लीज़ जी तजदीद क़ानूनी घुरिजुनि सां मुताबिक़ नथी रखे। इन्ही बुनियाद ते 3 सालनि जी तजदीद रद्द कई वई। हाणे अचूं था नेब ॾांहुं। नेब कराची पारां 435 एकड़ ज़मीन वारे मामले जी इंक्वायरी शुरू कई वई आहे, पर जांच जो दाइरो सिर्फ़ु ज़मीन जी लेज़ ताईं महदूद न रहियो आहे। रेवेन्यू खाते जे तलके मीरपुर साकरो ऐं ज़िले ठटे जे लाॻापियल अमलदारनि बाबति पिणु जांच जो दाइरो वधायो वियो आहे। खांगी धुरियूं बि जांच में शामिल कयूं वियूं आहिनि। ज़मीन जी अलॉटमेंट, लीज़, दस्तावेज़, रिकॉर्ड, दाख़िलाऊं ऐं बाद में थियल ट्रांज़ेक्शन सभु कुझु जांच हेठि अची वियो आहे ऐं हिते मामिलो हिकु नओं रुख़ अख़्तियार करे चुको आहे। ज़रियनि मूजिबि नेब पारां बोर्ड ऑफ रेवेन्यू ते ॾिनल सरकारी ज़मीनुनि जो मुकमल रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। सिर्फ़ु एतिरो ई न, मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे पिणु तलब कयो वियो आहे। यानी 435 एकड़ ज़मीन जो मामिलो हाणे सिर्फ़ु ठटे ताईं महदूद नथो अचे। उते सवाल उहो आहे त छा सिंध जे ॿिनि ज़िलनि में बि सरकारी ज़मीनूं साॻिए तरीक़े सां लीज़ ते ॾिनियूं वयूं? किथे 3 सालनि जूं लीज़ूं वधायूं वयूं, किथे रिकॉर्ड में तब्दीलियूं कयूं वयूं ऐं किथे सरकारी ज़मीन खांगी कारोबारी सरगर्मियुनि लाइ इस्तेमालु थी। हाणे इन्हनि सवालनि जा जवाब रिकॉर्ड मां ॻोल्हिया वेंदा। नेब जी जांच ऐं फाइल जी छंडछाण खां पोइ सिंध हुकूमत जी लैंड यूटिलाइज़ेशन खाते 20 अगस्त 2026 ते अहम हुकुम जारी कयो। हुकुम तहत 435 एकड़ ज़मीन जी लीज़ रद्द ऐं 3 सालनि जी तजदीद रद्द, रिकॉर्ड ऑफ राइट्स में कयल दाख़िलाऊं मनसूख़ ऐं बाद में थियल समूरियूं लाॻापियल ट्रांज़ेक्शनूं मनसूख़ कयूं वियूं आहिनि। ऐं सभ खां अहम, ज़मीन 15 ॾींहं अंदरि सिंध हुकूमत खे वापसि करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। जेकॾहिं को रजिस्टर्ड लीज़, डेट या ॿियो को रजिस्टर्ड दस्तावेज़ मौजूदु हुजे त उनखे मजाज़ अदालत ज़रिए मनसूख़ कराइण जूं हिदायतूं पिणु जारी कयूं वियूं आहिनि। 435 एकड़ ज़मीन जी लीज़ रद्द थी वई, पर कहाणी हिते ख़तमु नथी थिए। असलु सवाल हाणे शुरू थिया आहिनि त 2 अरब 61 करोड़ रुपयनि खां वधीक मालियत वारी सरकारी ज़मीन आख़िर कहिड़े तरीक़ेकार तहत लीज़ ते कई वई। 3 सालनि जी तजदीद लाइ वॾे वज़ीर जी मंज़ूरी जो हवालो छो ॾिनो वियो? जेकॾहिं बाक़ाइदा समरी मौजूदु न हुई त पोइ मंज़ूरी जो बुनियादु छाजे लाइ हो? ज़राअत फार्मिंग बाबति मुबीना जली दस्तावेज़नि कंहिं तयारु कया? ज़मीन जी असल मक़सद खां हटी करे श्रम्प फार्मिंग ऐं ॿिनि सरगर्मियुनि जी इजाज़त कंहिं ॾिनी? ऐं सभ खां अहम, छा नेब जी जांच सिर्फ़ु धाबेजी जे 435 एकड़ ज़मीन ताईं महदूद रहंदी या सॼे सिंध में लीज़ ते ॾिनल सरकारी ज़मीनुनि जो रिकॉर्ड खोलियो वेंदो? हाणे नज़र नेब जे ईंदड़ कार्रवाई ते आहे, छो त 435 एकड़ ज़मीन वापसि कराइण जो हुकुम त अची वियो, पर ज़मीन जी लीज़ जो फ़ैसिलो कीअं थियो? मुबीना जली दस्तावेज़ कंहिं ठाहिया? ज़िम्मेवारी कंहिं ते आइद थींदी? इन्हनि सवालनि जा हतमी जवाब नेब जी जांच ऐं सरकारी रिकॉर्ड जी वधीक छंछाण खां पोइ साम्हूं अची सघनि था। जेकॾहिं स्टोरी पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, फॉलो कयो, शेयर ऐं लाइक करणु न विसारिजो। ख़ुदा हाफ़िज़।